हाँ मां ऐं मुंहिंजो दोस्त जमाल असांजो त शेवो ई इल्म ऐं फहम हासिल करण रहियो। इल्मी मामले में असां ॿई हित हूंदा हुआ। जमाल इल्म ॿुधंदो आहे, मां विराईंदो आहियां। ज़मीन ते पेर न हूंदो आहे इल्मी हवा। छा ॻाल्हि कई जनाब? हाँ तो हाँ बेत क्या पढ़ूं? हाँ जी बेत को पढ़ा। हाँ बेत याद आ सको? याद आई तो ॿुधायो न। याद त आहे, याद त बिल्कुलु आहे। तमामु बहितरीनु हिकिड़ो बेत आहे। चए थो त मूमल खे मिजाज़ जा अखियुनि में अंगूर। हाली इहा लाइन हज़म कयो। वॾो हुजे न उनजी वरी जेका अदायगी बि वरी उन लेवल जी हुजे। हाणे हीअ जेका हिकिड़ी लाइन आहे हिन में ई इंसानु गुम थो थी वञे। मूमल जे मिजाज़ जा अखियुनि में अंगूर। हालांकि इहो अंगूर हुजणु हिनजे करे जो ॾिसो तव्हांजूं जेके अखियूं मां तव्हांखे ॿुधा तूं चई सघां थोरी ॾुखियाई थी थिए। थैंक यू। मां इहो चवां त तुंहिंजी अखि जो जेको तारो आहे इहो अंगूर वांगुरु गोल अंगूर। ठीकु। हाणे हिकिड़ो ही तारो आहे ऐं हिकिड़ो हू तारो आहे। वारे तारा गोल तारा चुपतो खाली रात कॾहिं अवां जी कहिड़ी बात उब सॼे में पहुतो था साझी तारे निकिरो। एॾी प्यारी खिल अथसि। तू तो ॾाढो मज़ेदार आहे। अल्लाह केतिरो बम्बई बेकरी जी केक जे तो हाँ तो उन्हें ॾींहुं तूं मुंहिंजो मोबाइल नंबर खणी ॾिनी न। हाँ ते मोबाइल ते सेव करे लिया। इहे ते असांजे सचे इश्क जूं करामतूं आहे। वो कम थी वियो। खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रज़ा। ये छा तव्हां पंहिंजो नालो न लिखियो आहे, सिर्फ़ु ज़ेड लिखियो अथव। हाँ इहो ABC जो आख़िरी अखर आहे Z। अॼु खां पोइ इहो असांजी ज़िंदगी जे ॿिया के अखर ज़ेड। मुंहिंजी ज़िंदगी बि हाणे बसि हिते ई स्टॉप। हाणे असांजी ज़िंदगी में बि अजीब क़िस्म जी तब्दीली थी। पर मुंहिंजी त शादी थियल आहे। ये छा चई? इहो त ॾाढो ग़लति चई। छो चई? इहो लखापुर जो शहर कॾहिं निकितो भला? छो शादी न करे हा छा? तकड़ चई न। उमिरि छा हुई तुंहिंजी अञा त खीर पिया माण्हू साईं ज़ालिमनि का शइ नथा अञा छोकिरियूं वॾियूं नथियूं थियनि हेॾा पढ़जनि नथियूं। पर इहो कहिड़ो गदावा थी जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा त तोखे मुंहिंजी शादी ते एतिरो सदमो पहुचंदो ऐं जेकर शादी ई न करिया हा। हाणे ॻाल्हि ॿुधो, मां त सदो बर्दाश्त करे वियो त मां जमाल खे न ॿुधायां तूं शादीशुदा आहीं। छो त हो तोखे इहो चवंदो त तूं मूमन जे बजाए सूणीअ ते मज़मून लिखो। सूणीअ ते छो? छो त सूणी का वाहिद सूरमी हुई जंहिं पंहिंजे मुड़ुस दम खे छॾे ॿियार सां मोहबत कई। तो मां बि इहा उमेद थो रखां। मूमल जे बजाए मूंखे सोनीअ जे रूप में ॾिसणु घुरिजे।
ॻाल्हि ॿुधो सच कुझु मुंहिंजी दिलि थी चए त बसि मां तोसां गॾु ई वठां जेकॾहिं बिहार न करे न त दमु ई कजांइ पर बसि कुझु न कुझु हिकिड़ी छोकिरी हुन ॾींहुं आई थी हिते ओ अल्लाह छोकिरी कीअं हिते आई जमाल साहब खां किताब जी करेक्शन कराई उन करेक्शन कराइण में जेको मज़ो थियो आहे तव्हांखे ख़बर ई न आहे छा थियो आहे मां तव्हांखे आई अचण सां ई जमाल साहब खे विझो वेठी उन खां पोइ थोरो अञा वेठो हू त वेठो आई तूं मुंहिंजे वेझो छा नथो अची मां त प्रैक्टिकल करे ॾेखारियो प्रैक्टिकल करण जा हथियार छो त मुंहिंजो यार जमाल आहे न उन में वॾियूं क्वालिटीज़ आहिनि पर हू थोरो लॼाड़ो आहे हा एॾो लॼाड़ो आहे हे वॾा वॾा ॾुखिया कम मूंखे चली वियो मां न करे सघंदो आहे ॿियो त हाणे बि तव्हांजे कम सां वियो मूंखे ख़बर आहे छा चई मूंखे चई वियो त मुंहिंजो महिमान हुई हिते तव्हांजे नाले मां सम्झी चई ज़ेड मुंहिंजो महिमान ईंदो उनजी जो ख़िदमत कजांइ एॾी ख़िदमत कजांइ मां जो साईं मां ऐं ख़िदमत न कयां जीअं चवंदो मां ख़िदमत कंदोमांसि ऐं हिन वक़्तु बि मां कोशिशि कयां थो त तव्हांजी एतिरी ख़िदमत कयां त जीअं जमाल खे ख़बर पई त हुनखे बाक़ाइदे लॻे त मुंहिंजो यार महिमान नवाज़ आहे ऐं एतिरो महिमान नवाज़ आहे इम्तिहान आहे तव्हांखे मदद I love you, John. तब आची हो? जी सर। ये तब याद कराया। याद करने के लिए कहाँ याद? हाँ सर। मुमल के मजाज जा आखिर में। अरे हाकमन के जोड़ा बरू सबरू। ॾाढी तकड़ तो करी अमीर ॾाढी तकड़ तेरी सिक किथा जी ई सिक किथा जी न लफ़्ज़नि जो ख़्याल न काफ़े लतीफ़ जी ख़बर अफ़सोस आहे यार को जहिड़े माण्हुनि ते छोकिरीअ सां त बेइज़ती न कर न छा तोखां ग़लती ही बेत हिन तरह है तू भी गौर सां ॿुध मूमल के मजाज जूं तारन में तबरू मूमल के मजाज जूं तारन में तबरू हणे हाकमन के ज़ोर भरियूं ज़बरू या लाइफ मिसरी न तकरीबन किताब सब याद है ये सिक बदस हूंदी थोड़ो गौर फरमा काक कंदी कबरू असो कंदे हुंदी बड़े मुंहिंजा दोस्त वाह इहो थी असांजो यार ऐं तू त ॾींदा पई कई त महिमान खे चांहि थोरो थो पीआरी अॼु भला न खणी दे उहो त उन ॾींहुं हाणे वञा न न वञा त थो मसलो न आहे पर ईअं न त चांहि जे वक़्त में पोइ इश्तिहार मिलाए छॾे थींदो आहे न ईअं हिकु कप चांहि ॿिनि दिलनि खे मिलाए